मदीने वारे साईं फरमायो तो सुठन मानुन सा यारी रखो, भलन मानुन सा यारी रखो, नेक मानुन सा यारी रखो। क़यामत जो दिहाड़ो थींदो, हिकड़ो मानू उथंदो पान गदलो आ, गुनहगार आ, पर उन जा यार सुठा आहिनि, उन जा दोस्त सुठा आहिनि। अल्लाह हयादार आ, कंहिंखे बि उन जे यारनि जे अॻियां गिरफ्तार न कंदो। रब के हया ईंदो तो हेतरा मानू इन जा संगती दोस्त बीठा आहिनि, इन्हनि जे अॻियां कीअं हिन खे गिरफ्तार कयां, कीअं दोज़ख में विझां। उन यारनि जे सुठनि दोस्तनि जे करे अल्लाह ताला उन गुनहगार जा बि ढक ढके छॾींदो आहे, पनाह जो पर्दो न लाहींदो आहे, रब उन तां बाछ जो बुड़ो न हटाईंदो आहे। इन जे करे मदीने वारे साईं फरमायो त सुठनि माण्हुनि सां यारी रखंदा कयो। सुठा मानू दुनिया में भी तवा के सुठी गाल दसींदा, सुठी राह दसींदा, सुठो वाट वठाईंदा, आखिरत में भी सुठन मानुन जे करे तवा ते अल्लाह ढक ढकींदो। दुनिया में तवा गुजारे विंदो, सुठा मानू तवा जे तडे ते ईंदा, ताज़ियत ते ईंदा, तवा जे जनाजे में शरीक थींदा, सुठा मानू तवा जे कुल्ले कांधी थींदा। वरी गड़बी हदीस ॿुधो, मदीने वारे साईं फरमायो जने को मरी वने उन जे जनाजे ते सिफूं 21 जे हिसाब सां लगायो, या हिकड़ी या 3 या 5 या 7 या 9 या 11 जेतरा मानू घणा 21 जे हिसाब सां 21 अल्लाह के वणंदी आ। पो जे कदे पूरे जनाजे जे सिफुन में हिकड़ो मानू बि बख्शला, हिकड़ो मानू बि जन्नती आ, त उन जन्नती जमायती जे सदके उन्हें मैयत के रब बख्शे माफ करे चली तो आ। हिकड़ो बि बख्शल मानू आ सिफुन जे अंदर, तो उन्हें हिकड़े जे सदके रब उन्हें मैयत के बख्शे चलींदो आ। पर जेकॾहिं मैयत नेक आ, सालियो आ, खुद बख्शला, त उन मैयत जे सदके रब उन जे सिफुन में बीठल सारी जमात के बख्शे माफ करे छॾींदो। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों इन जेला मदीने वारे साईं फरमायो त सुठा बणजो, सुठन सा यारी रखो, ऐं सुठो मानू उहो आ जेको पंहिंजे अबे ऐं अम्मड़ सां